अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय न्यू वीडियो। दोस्तों कहिड़ा हाल? उम्मीद तो कयां तव्हां सब ठीक हूंदव ऐं तव्हांजी दुआउनि सां आउं बि ठीकु आहियां। त फ्रेंड्स अॼु जी वीडियो कयूं था स्टार्ट। हिन वीडियो में तव्हांखे थंबनेल ऐं टाइटल तां ख़बर पइजी चुकी हूंदी त हिन वीडियो जो मक़सदु छा आहे। त फ्रेंड्स हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु इहा आहे त असां पंहिंजी वीडियो जेका आहे उहा हलंदी आहे त असां उनखे जहिड़े तरीक़े सां तव्हां वीडियो ॾिसी सघो था त हिन वीडियो में स्टेबलाइज़ न आहे थियल, स्टेबलाइज़ ही वीडियो न आहे थियल, इन करे हीअ हिली रही आहे ऐं हेठि मथे थी रही आहे। त इन करे असां इन खे वीडियो खे कंदासीं स्टेबलाइज़, ऐं स्टेबलाइज़ करण खां पोइ तव्हां ॾिसंदव त हीअ वीडियो कहिड़े ज़बरदस्त तरीक़े सां हिकु जॻह ते ईअं महसूसु थींदो त तव्हां आईफोन जे ज़रिए वीडियो रिकॉर्ड कई आहे। त फ्रेंड्स उन जो जेको रिज़ल्ट हूंदो उहो सेम ई हूंदो जहिड़ो हूंदो, जहिड़ी मोबाइल जो जेको रिज़ल्ट हूंदो ओड़े तरीक़े सां उन जो रिज़ल्ट हूंदो। बट जेको स्टेबलाइज़िंग जेका आहे, जेका हिकु जॻह ते बीहण वारी, जेका हिकिड़ी जॻह ते जेका हले थी, उन जो जेको तौरु तरीक़ो आहे उहो तव्हांखे बहितरीन तरीक़े सां ॾिसण में ईंदी लास्ट में वीडियो। त फ्रेंड्स हलूं था असां पावर डायरेक्टर ते। पावर डायरेक्टर ऐप आहे जेको तव्हांखे प्ले स्टोर तां आसानी सां मिली वेंदो ऐं तव्हां उन तां वीडियो खे स्टेबलाइज़ करे सघो था बहितरीन तरीक़े सां। त फ्रेंड्स अची विया आहियूं मोबाइल जी स्क्रीन ते, ऐं जेको पावर डायरेक्टर आहे मतिलबु हीअ शेप आहे जेको आहे पावर डायरेक्टर जो आहे, इन खे असां प्ले स्टोर ते आसानी सां डाउनलोड कंदासीं। डाउनलोड करण खां पोइ असां न्यू हिन तरीक़े जो जेको आहे इंटरफेस स्टार्ट थी वेंदो, ओपन थी वेंदो, ऐं इन खां पोइ असां प्लस ते जेको बटन आहे न्यू प्रोजेक्ट ते क्लिक कंदासीं, ऐं इन खां पोइ 9:16 ते क्लिक कंदासीं। जेकॾहिं असां यूट्यूब जी वीडियो आहे एडिट था कयूं, उनखे स्टेबलाइज़ था कयूं त 16:9 ते क्लिक कंदासीं। त असीं हिते 9:16 ते क्लिक कंदासीं। हींअर जेका वीडियो जेका रखणु चाहियां थो उहा जेको आहे 9:16 आहे, यानी टिकटॉक वारी। त फ्रेंड्स हिन ते असां मूं हिकिड़ी वीडियो खई आहे जेका हिन ते क्लिक कंदमि, प्लस जे बटन ते दबाईंदमि, इन खां पोइ हेठि टिक जो निशान आहे, टिक ते कंदमि क्लिक, त पोइ असांजी वीडियो ॾिसो अची चुकी आहे। ऐं हिन वीडियो खे असां प्ले कंदासीं। ॾिसो वीडियो जेको आहे लुॾे पई, स्टेबलाइज़ न आहे, लुॾे पई वीडियो। इन खे असां जेकॾहिं स्टेबलाइज़ कंदासीं सभ खां पहिरीं असांखे हिन वीडियो खे क्लिक करिणो आहे, सिलेक्ट करिणो आहे हिन जी टाइम लाइन खे, ऐं उन खां पोइ असां वटि हिकिड़ो ऑप्शन आहे स्टेबलाइज़ जो, हे वारो ऑप्शन जेको तव्हां ॾिसी सघो था। इन ते असां क्लिक कंदासीं त पोइ ॾिसो वीडियो असांजी तमामु जल्दी सां स्टेबलाइज़ थी रही आहे ऐं असांजी वीडियो तमामु बहितरीन तरीक़े सां स्टेबलाइज़ थी चुकी आहे। त फ्रेंड्स जल्दी में ॾिसो असां केतिरो बहितरीन रिज़ल्ट करे विया आहियूं, ऐं हीअ वीडियो ॾिसो एतिरो हिले कोन पई ऐं स्टेबलाइज़ आहे, हिकिड़ी जॻह ते आहे, बहितरीन तरीक़े सां असांजी वीडियो तयारु थी चुकी आहे। त फ्रेंड्स अॼु जी इहा वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे त लाइक कजो, शेयर कजो, कमेंट कजो, ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। पोइ मिलंदासीं कि ॿी वीडियो सां गॾु, तॾहिं ताईं अल्लाह हाफ़िज़, सदाईं गॾु।